मटियारी में पाकिस्तान फेडरल यूनियन ऑफ जर्नलिस्ट वर्कर्स यूनिट मटियारी ऐं मटियारी मीडिया फॉर्म पारां सिंध जाई मासूम नियाणी प्रिया कुमारी जी आज़ादी लाइ ठारूशाह रोड खां प्रेस क्लब ताईं रैली कढी एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। जस्कम आरिसर ग्रुप जस्कम ज़िले मटियारी सिंधी अदबी संगत सियासी समाजी अॻवाननि ऐं सहाफ़ी बिरादरी शिरकत कई। मासूम प्रिया कुमारी जी बाज़ियाबी लाइ कयल एहतजाज में जस्कम आरिसर ग्रुप जे अॻवान असलम खैरपुरी, सिंधी अदबी संगत के अदीब ताज जोयो, बशीर खत्री, रफ़ीक सुमरो, एडवोकेट पीरल मजीदाणो, रहमतुल्लाह तुर्क, PTI अगवान अब्दुल रज़ाक खोसो, कौमी अवामी तहरीक माजिद ख़ासकली, नईम मल्हा PFU जे अगवान अब्दुल गफूर मेमन, अदा भाऊ मोहम्मद दीन सोनारो, खैबर प्रेस क्लब, अवामी प्रेस क्लब मटियारी, सईदाबाद प्रेस क्लब भिचा ऐं हाला प्रेस क्लब के सहाफ़िन वॾी तादाद में शिरकत कई। इन मौके ते अगवान मीडिया से ॻाल्हाईंदे चयो त प्रिया सिंध जी न्याणी है जैसी आज़ादी लाइ पूरी सिंध सरापा एहतजाज बणियल है। रियासत की अवल जिम्मेवारी है मानू के तहफ़ुज़ फराम करणु है, पर सिंध अंदर मानू गैर महफूज़ आहिनि। अगवाखोरीअ के हथी वठाई पई वञे। प्रिया कुमारी के अगवा कंदड़ मानू ज़ाहिरी तौर ते साम्हूं अची विया आहिनि, पर उन खां पोइ बि न्याणी आज़ाद नाहे थी सघी। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।